झोल में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त झोल ऐं भरपासे जे इलाइक़नि में बरसातनि तबाही मचाए छॾी है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो मोहन झोलाई पंहिंजी रिपोर्ट। जी बिल्कुल, हालिया बरसात ज़िले सांगड़ में तबाही मचाए छॾी आहे। उन सां गॾोगॾु झोल जी सूरत हाल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त झोल में भी केतिरा ॻोठ आहिनि उहे पाणी जी लपेट में अची विया आहिनि। जीअं त हींअर मां सूफ़ी पंजाबी जे ॻोठ में मौजूदु आहियां, जिते भील बिरादरी जा जेके केतिरा ई घर आहिनि उहे पाणी जी लपेट में अची विया आहिनि। ऐं घरनि में जेका 3 खां 4 फुट पाणी जेको आहे बीठल आहे। अचो त इन बाबति इन्हनि सां पुछूं था त वधीक पाण खे छा था ॿुधाइनि। जी, असां जेको घर आहे टुटी वियो आहे, असांजी का मदद कई वञे। पाणी जाम बीठो आहे, ॿार बच्चा सभु बुखिया वेठा आहिनि ऐं वॾी टेंशन में वेठा आहियूं, पुसूं पिया। ऐं घर जेके हुआ सभु किरी विया आहिनि ऐं पाणी 4 फुट बीठो आहे मथे। केर बि अञा मदद कंहिं बि कोन कई आहे, केर बि ॾिसण बि कोन आयो अञा। असांखे खाधो खुराक ॾिनो वञे। असांजो घर जेके आहिनि उहे मुकमल ख़तमु थी चुका आहिनि। पाणी जेको आहे 3 खां 2.5 फुट खां माना मथे बीठो आहे हींअर बि। ऐं मंदर जेके आहिनि इहे किरी पिया आहिनि ऐं घर बि किरी पिया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था इहो जेको पाणी आहे, इहो नज़ारो जेको बि आहे तव्हां ॾिसी सघो था किन था। पाणी जाम बीठो आहे ऐं को अहिड़ो इंतिज़ामिया को बि अहिड़ो कोन्हे आयो आहे। तक़रीबन 3 खां 4 फुट पाणी बीठो आहे ऐं असांजी को बराए महिरबानी मदद कई वञे। ऐं घर वर सभु किरी विया आहिनि ऐं अलाह तदा आहियूं। ॿार बच्चा हेॾा होॾा 3 ॾींहंनि खां वठी को खाधो खुराक कुझु कोन्हे खाधो आहे। ऐं बरसाति मथां पवे पई, को अहिड़ो को हीलो वसीलो कोन्हे जो माण्हू केॾांहुं वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।